असांजे विच में साईं पिंपरीअ मां असां उतां जा असांजा उप महापौर असांजा महेंद्र भाई जंहिंजो उपनाम डबू भाई आहिनि उहे असांजे विच में आयल आहिनि। संत असांजा माताजियुनि जा हमेशह प्रेमी रहिया आहिनि साईं रणछोड़ दास साहिबु। उन्हनि खे मां विनती कंदुमि त डबू असराणीअ खे इहे पाखर पाए स्वागत कनि। बोल साचे दरबार की जय। दादा स्वामी नारायण दास साहब के मां अर्ज़ु कंदुसि त असांजे वॾे भाउ किशोर होनवाणी साहब जो जेके चवंदा आहिनि माता ई असांजी आहे ऐं वाकई निभाईंदा आहिनि वाह साईं हिननि जो असां चवंदासीं शाल पाए स्वागत कनि। ओम नमः शिवाय। शांति से प्रसाद वठो ऐं तकर तकर घाई घाई न कयो। जेको नारियल वठे तो भञे तो नारियल जो उहो नारियल जा पैसा ॾे उहो सुठो न आहे नारियल भञण। जेके जेके प्रसाद वठी करे आराम सां चङी प्रसाद वठिजो भरपूर प्रसाद आहे। ऐं जेके विर्त जो कंहिंजे खे ॿिए कंहिंखे रोटी खाइणी हुजे उहो रोटी बि खाई थो सघे पियो पर बशर्ती हथ जोड़े वेनिती आहे हिते भेण मुंहिंजी खाई वञो माना जेके भी घर भाती हुजनि हिते अची खाई वञो। बोल मनोहर शक महाराज प्रसाद ही घाई न कयो। प्रसाद जाम आहे प्रसाद सभिनी खे कुटी ॾियूं था भले त पहिरियों हो कर सोपारी सभई ॾेई वञो यादि करे मथां सोपारी घर खणी वेंदव अॼु तव्हां सभई तंग थींदव। हाँ